अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जेका तव्हां सां वॾियूं ख़बरूं शेयर करण वारो आहियां। दोस्तों, हक़ीक़त पुछो, अॼु जेका मूं अपडेट आंदी आहे तव्हांजे लाइ, तव्हां ॿुधी पुरसकून थी वेंदो। चंड ग्रहण ऐं दुलाब जे बारे में ऐं कुझु ॿिया सवालात जंहिंजा तव्हां मूंसां सुवाल कया, उन्हनि जा जवाब बि ॾियण वारो आहियां, तव्हांजा कमेंट बि पढ़ण वारो आहियां। लेकिन जेका चंड ग्रहण जी हिकु ज़बरदस्त शइ आहे, हिकु चंड ग्रहण जे बारे में, उहा तव्हांजे साम्हूं रखंदुसि। थी सघे थो उन जी मालूमात तव्हां वटि न हुजे ऐं तव्हां उहे कमेंट बि मूंखे ख़बर आहे ज़रूरु ॿुधंदा आहियो, जेका दोस्त कंदा आहिनि अलाए किथां किथां खां वठी, ऐं तव्हांखे बि इन जी हिकु नॉलेज वधंदी आहे, तव्हांखे इन शइ जो हिकु वॾो फ़ाइदो पवंदो आहे। अॼु जेकियूं मां तव्हांखे ख़बरूं ॿुधाइण वारो आहियां दोस्तों, हक़ीक़त पुछो, हिन वीडियो खे आख़िर ताईं जे न ॾिसंदो, हिन अपडेट खे जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो, पोइ पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदो हलां, हिन वीडियो खे लाइक करे छॾियो, हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे, ऐं वीडियो दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर कंदा कयो। हलूं था पंहिंजे अपडेट जी तरफ़। दोस्तों, जेको आहे न चंड ग्रहण जे बारे में तव्हांखे वॾी मां ख़बर ॾींदो हलां। चंड ग्रहण दोस्तों अहिड़ो हिकु ज़बरदस्त यानी सीरियल ड्रामो आहे। काफ़ी दोस्तनि में कमेंट कया त इहो जेको ड्रामो आहे बासगुल जो, उन खे अहिड़ो करेक्टर छो ॾिनो वियो आहे। तव्हां इहो नोट कयो अलाए न, त हिकिड़ो आहे बि हीरो, लेकिन उन खे अहिड़ो भलो करेक्टर न आहे। छाजे करे? बासगुल पंहिंजी पीउ माउ सां ग़लति ॻाल्हाए थो। उनजी घरवारी यानी जेकी उनजी ज़ाल आहे बासगुल जी, उहा बि पंहिंजे ससु सहुरे सां सही नथी ॻाल्हाए। इहो तव्हां नोट कयो हूंदो। काफ़ी कमेंट बि आया दोस्तनि जा, यार इहा कहिड़ी वजह आहे। दोस्तों, हीउ हिकु ड्रामो आहे, हिते अब्बास खे नओं रुख ॾिनो वियो आहे, नए अंदाज़ में आंदो वियो आहे अब्बास खे। ऐं इहो ॾिठो वियो आहे त अब्बास जेको आहे हर चकर नई कहाणी आणींदो आहे। ऐं हाणे जेको आहे न अॻिते हली जेको आहे न ड्रामे में अब्बास सुधरी वेंदो ऐं बहितरीनु थी वेंदो, ऐं सभई दोस्त चवंदा जेको आहे ज़बरदस्त यार हाणे सही आहे। पहिरियों जहिड़ो बि इंसानु हूंदो आहे, जेसि ताईं धक न खाईंदो आहे तेसि ताईं न आहे सुधरंदो। ॿी जेको पंहिंजे पीउ माउ जो क़दुरु न कंदो आहे, ठोकरूं खाईंदो आहे, ठोकरूं खाइण खां बाद सुधरी ईंदो आहे। अब्बास सां बि ईअं थींदो। साईं सरदार जेको ज़मीन वठणु चाहे थो, हो वरी अंगूठा हण, अब्बास वरी पंहिंजे पीउ माउ खे चए थो अंगूठा हणी ॾियो। उनजी घरवारी बि चए थी अंगूठा हणी ॾियो, ज़मीन मुंहिंजे नाले कर। ऐं साईं सरदार चए थो ज़मीन मुंहिंजे नाले कर। ऐं इन्हनि जो फॾो ज़मीन ते इहो थियलु आहे। तव्हां ॾिठो त कुटको मिलियो अब्बास खे, यानी इहो हिकु ॿिनि जो जहिड़ो थियो। ऐं एस भट्टी सां बि वरी अब्बास खे विड़हायो वियो, घणो कुझु कयो वियो। दोस्तों, इहे हिकु ॿिए सां विड़हाए, साईं सरदार अक्सर सिंध में ईअं कंदा आहिनि, हिकु ॿिए खे विड़हाए सरदार जेका वॾेरा हूंदा आहिनि, पोइ ज़मीनूं पंहिंजे नाले कराए वठंदा आहिनि। इहो चकर बि ईअं थियो आहे। ऐं हाणे जेको आहे ड्रामो ईअं दिलचस्प बणिबो वेंदो, अॻिते थींदो वेंदो। इहो तव्हांजे लाइ असांजे लाइ सम्झाइणी आहे त बाबा माण्हू तव्हांखे ईअं विड़हाईंदा आहिनि, ऐं जेको पीउ माउ जो क़दुरु न कंदो आहे उन सां बि इहो असरु थींदो आहे। ऐं जेके ससु जी क़दुरु, ससु ऐं सहुरे जी माई क़दुरु न कंदी आहे, उन सां बि अहिड़ो असरु थींदो आहे। इहो तव्हां असांजे लाइ हिकु सम्झाइणी आहे। जेका मर्द ऐं औरतूं ॾिसी रहियूं आहिनि, उन्हनि जे लाइ सम्झाइणी हिन ड्रामे में ॾिनी वई आहे। ड्रामो ज़बरदस्त आहे, तमामु बहितरीनु। मूंखे अब्बास जो करेक्टर ॾाढो वणियो। अहिड़ो करेक्टर पहिरियों के असांजे सिंधी ड्रामे में न आयो आहे, हिन में ॾेखारियो वियो आहे। मां ईअं न चवंदुमि त इहो बदतमीज़ी करे थो, बदतमीज़ी माण्हू कंदा आहिनि, उन्हनि खे सम्झाइणी ॾिए थो पियो अब्बास उॾाणो, जेको उनखे करेक्टर हुसैन शेख ॾिनो आहे। इन जो डायरेक्टर त हुसैन शेख आहे। जेको ड्राइवर आहे साईं सरदार जो, उहो वरी जेको आहे सरदार जी भेण सां इश्क करे रहियो आहे। चंद ॾींहंनि खां पोइ तव्हां ॾिसो इहो इश्क बि ज़ाहिर थींदो। साईं सरदार वरी गुस्से वारो माण्हू आहे, वॾो कावड़ील माण्हू आहे, पंहिंजी भेण ते बि कावड़ करे थो, ॿियनि ते बि। ऐं साईं शाह खे काफ़ी अरसे खां पोइ वरी अहिड़ो करेक्टर ॾिनो वियो आहे। न त हर जाइ ते वॾेरो हूंदो आहे, लेकिन सुठो वॾेरो हूंदो आहे हर ड्रामे में। हिन चकर वरी पुराणी फिल्मुनि वांगुरु जीअं शुरू में जेका साईं सरदार जेको आहे साईं निसार शाह खे रोल ॾिनो वेंदो, हिन ड्रामे में वरी ओहिड़ो रोल ॾिनो वियो आहे ज़ालिम वारो। ऐं जेको मजूलाणा उहो शैतान कमदार आहे, बेकार कमदार आहे। उहो वरी इहे इश्क करे थो, स्कूलनि में घिरे थो। तव्हां ॾिठो उहो वरी हाणे शादी जा जेका ख़्वाब ॾिठा आहिनि, उहो एस भट्टी खे विड़हाइण जे चकर में आहे, त वरी जीअं मां शादी कयां। ऐं मतिलबु घणो कुझु हर कंहिंजो पंहिंजी हिकिड़ी सोच हली रही आहे। हक़ीक़त पुछो, ड्रामो सीरियल ड्रामो आहे, नंढो ड्रामो आहे, पर ड्रामो अहिड़ो ज़बरदस्त ड्रामो आहे, अहिड़ो मज़ो कंदो अॻिते हली, जो मां तव्हांखे छा चंड ग्रहण जी तारीफ़ कयां। ऐं चंड ग्रहण तव्हांजो मतिलबु ई सम्झी वञो त ड्रामो केॾो भलो हूंदो ऐं अॻिते हली केॾो ई VIP थियण वारो आहे। हिकिड़े दोस्त मुंहिंजे लिखियो त यार आज़म महंगल इन में आहे, बाबा आज़म महंगल चंड ग्रहण में न आहे, इरफान शेख आहे। इरफान शेख खे वरी ॾिठो तव्हां
जेकॾहिं तालीम मतिलबु वठे थो, पढ़े थो, छोकिरी सां इश्क करे थो ऐं उहो बि बदनाम थी चुको आहे। इहो बि हिकु भंडण उथण वारो आहे। साईं सरदार जो मतिलबु माण्हू हुजे ऐं इरफान शेख ऐं वरी उन सां इहो हशर थिए, हिकु ॾुबड़ो हमरा जेको धिका ॾिना उन तव्हां ॾिठो हूंदो। उन चंड जो नालो बि वरी शाहिद आहे, मुंहिंजो बि शाहिद आहे, उनजो बि शाहिद आहे, पर हू जेको आहे मरे थो मार पोइ असांजो नालो ख़राबु थो करे पियो। बहरहाल धूड़ पए पाण ॼाणे उनजो मसइलो आहे। ऐं हलूं था दोस्तो, जेको आहे कमेंट पहिरियों पढ़ी वठूं। तव्हांजे जेके कमेंट आया आहिनि हिन फ़ोन में मां रखिया आहिनि स्क्रीनशॉट कढी। रजब अली भट्टी कमेंट कयो आहे, माशा अल्लाह भाई नाइस, असां वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि असां ॾे। ऐं शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई लिखियो आहे त शायदि ज़बरदस्त जियो अब्बास गुल ड्रामे में हुजे हा तमामु सुठो। चए थो दुलाब ड्रामे में अब्बास गुल हुजे हा तमामु सुठो। अदा इहो अॻिते हली थी सघे थो, असांजे हथ में न आहे। बाक़ी इरफान शेख त आहे ऐं आज़ाम मेगल मेन हीरो आहे उन ड्रामे में। इहे जेका बि कमेंट आया आहिनि तव्हांजा मां शामिलु कंदुसि ऐं जवाब बि तव्हांखे ॾींदो वञा थो पियो। दोस्तो जवाबु ॾियणु असांजो कमु आहे। ऐं बिलाल शेख लिखियो आहे, अदा अब्बास गुल सुठो अदाकार आहे पर दुलाब ड्रामे में हुजे हा, हे बि ईअं थो लिखे, अदा हुजे हा भली ॻाल्हि हुई, फ़िलहालु त हुनजो आसिरो घटि आहे। ऐं फज़ल वसण लिखियो आहे, इहे वरी बदतमीज़ी वारा कमेंट, पर अहिड़े माण्हुनि खे छा कजे। इम्तियाज़ अली नेहड़ियो लिखे थो दुलाब सिंधी, मतिलबु हुन कमेंट अधु लिखियो आहे। ममताज़ सुलंगी लिखियो आहे, अदा ड्रामो कॾहिं हलंदो, दुलाब ड्रामे जे बारे में लिखियो अथई, इहो कॾहिं हलंदो, इन खे महीनो अधु देरि आहे हाली, इन जो अञा शूटिंग हली रही आहे। ऐं मोहम्मद इक़बाल लिखियो आहे इंडिया खां कमेंट कयो आहे। मोहम्मद इक़बाल दा वॾियूं महिरबानियूं, असांजो सब्सक्राइबर इंडिया जो आहे। चए थो वालेकुम सलाम कैसे हो। ऐं दुलाब ड्रामे में अब्बास गुल आहे, न अदा दुलाब ड्रामे में अब्बास गुल फ़िलहालु ज़ाहिर न आहे थियो, अॻिते ॾिसूं जेको आहे इहो कमेंट इंडिया खां जेको कयो उनजी वॾियूं महिरबानियूं दोस्त जूं। ऐं नोनी अली दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं। ऐं जेको आहे दोस्तो अॻिते हलूं था, लशारी साहब लिखे थो दुलाब जो सीज़न 2 यानी ज़हर ज़िंदगी जो सीज़न 2, अदा वॾियूं महिरबानियूं। अमीन चाखड़ो लिखे थो रबन दुलाब में आहे, रबन माना दुलाब में, आज़म मेंगल जे नाले चए थो, अदा रबन आज़म मेंगल साॻी ॻाल्हि आहे, इहो उते आहे ऐं ज़बरदस्त करेक्टर, मेन हीरो ई रबन आहे। ऐं ॿियो लिखियो आहे ग्रीन नेचर, इन्हनि जो पंहिंजो को चैनल आहे, इन लिखियो आहे दुलाब ड्रामो सिंध टीवी ते हलंदो, कन्फर्म 300 एपिसोड आहिनि। माना इहो चए थो सिंध टीवी ते दुलाब ड्रामो हलंदो, इहो त मूंखे बि ख़बर आहे, मां सभ खां पहिरियों अपडेट मूं ॾिनी, सिंध टीवी जो चैनल आहे, ड्रामो आहे इहो। वरी चए थो 300 किस्ता आहिनि, उहो चए थो ग्रीन नेचर वारो। आदा साईं इहा कन्फर्म असां ताईं न आहे थी, अञा ताईं असां नथा चई सघूं, तव्हां चओ था त भली चओ, वधीक ख़ुदा ख़बर, जॾहिं हलंदियूं ख़बर पवंदी अॻिते। उन्नड़ अली किंग दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। असलम नोहरियो साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं ग्रीन नेचर ते वरी कमेंट कयो आहे तकरार ड्रामे जो 2 पार्ट ईंदो या न, यानी 2 पार्ट तकरार ड्रामे यानी ॿियो सीज़न चवे थो। अदा ॾिसूं, कमेंट त माण्हू ॾाढा करनि था, ख़ुदा ख़बर ईंदो या न इहा उन्हनि खे ख़बर आहे। अॻिते हलूं था, ॾिसूं त बक़ाया वरी कमेंट जेका बि दोस्त जा पिया आहिनि वॾा ईंदा आहिनि, स्क्रीनशॉट तस्वीरूं व्हाट्सअप ते त हेठि मथे थी था वञनि। अदा काफ़ी कमेंट आया आहिनि। असद कुरैशी जे बारे में बि हिकु दोस्त कमेंट कयो आहे, इहो कल्ह मूं पढ़ियो। हिकु दोस्त लिखियो आहे हसन नदीम, अदा मूंखे सिर्फ़ु रिहाना खोखर जे चैरेक्टर जो नालो मालूम आहे, महिरबानी करे बाक़ी चैरेक्टर का रियल नाम ॿुधायो। यानी अदा सिर्फ़ु हाणे कहिड़े ड्रामे जे नाले चए थो, रिहाना खोखर जे नाले चए थो, मूंखे आहे महिरबानी। चए थो सीरियल पंहिंजा परावा, अदा इहो पुराणो सीरियल आहे पंहिंजा परावा। हिन दोस्त नदीम हसन लिखियो आहे त इन जो जेको आहे न सभई अदाकारनि जा नाला रियल ॿुधायो ऐं ड्रामे वारा बि ॿुधायो, पंहिंजा परावा। मां कोशिशि कंदुमि मां लिस्ट उहा कढी अचां, ॾिसणो पवंदो पुराणो ड्रामो आहे इहो, जे न त वरी नेक्स्ट एपिसोड में जेको आहे न इहो मां तव्हांजा जवाब शामिलु करे छॾींदुसि। ऐं ज़ुरूद्दीन दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानी। ज़ुरूद्दीन कलमाती बलोच, वॾी महिरबानी। नवीद दर्स दिलि मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानी। एके वलोग लिखियो आहे मूसा है, मूसा न आहे अदा फ़िलहालु न आहे, उहो मूसा जे चए थो दुलाब में मूसा आहे, पक न आहे फ़िलहालु त हुजे हा त ज़ाहिर थिए हा मूसा, पर अञा मूसा जो को आसिरो कोन आहे, अॻिते ख़ुदा ख़बर। ऐं अब्बास गुल ड्रामो, हा बसि दोस्तो इहो ई कमेंट हुया, मां जेका शामिलु करे छॾिया। उमेदु आहे वीडियो तव्हांखे ॾाढो सुठो लॻो हूंदो। जे वीडियो तव्हां ॾिठो आहे ताईं, तव्हांखे वीडियो कीअं लॻो उन जे बारे में ज़रूरु ॿुधाइजो।
तव्हांजा जेका कमेंट हुजनि कमेंट में क़ीमती राय ॾींदा। असां अॻी एपिसोड में वरी शामिलु कंदासीं। चंड ग्रहण तव्हांखे केतिरो वणियो मूंखे इहे कमेंट में ज़रूरु ॿुधायो। मूंखे इंतज़ारु आहे चंड ग्रहण मूंखे त ॾाढो वणियो, तव्हांखे केतिरो वणियो, तव्हांजे बारे में छा राय रखो था। महिरबानी करे चंड ग्रहण जे बारे में सभु कमेंट कयो। हिन वीडियो खे लाइक करे दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं ॾिसो था वॾा वॾा अदाकार बि अची असांजा वीडियो ॾिसनि था, कमेंट करनि था। कल्ह वारे वीडियो में मां ॿुधायो, नालो बि खयो। महिरबानी करे तव्हां बि अॻिते शेयर कयो ऐं तव्हां बि कमेंट कयो। तव्हांजा कमेंट बि जीअं अदाकार पढ़नि ऐं जेका तव्हांजी राय हुजे शामिलु कंदासीं। ॾिसो न इंडिया खां बि कमेंट अचनि था असांजे मतिलबु सब्सक्राइबरनि जा, उन्हनि जी वॾियूं महिरबानियूं। ऐं लाइक शेयर कंदा, दिलि में यादि रखंदा शायदि ख़ुशि व्लॉग खे, ऐं शायदि ख़ुशि ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जेको पंहिंजे पीउ माउ जो क़दुरु न कंदो आहे, ठोकरूं खाईंदो आहे, ठोकरूं खाइण खां बाद सुधरी ईंदो आहे। अब्बास गुल सां बि ईअं थींदो। साईं सरदार जेको ज़मीन वठणु चाहे थो, हो वरी अंगूठा हण, अब्बास गुल वरी पंहिंजे पीउ माउ खे चए थो अंगूठा हणी ॾियो। जी घरवारी बि चए थी हिते अंगूठा हणी ॾियो, ज़मीन मुंहिंजे नाले कर। ऐं साईं सरदार चए थो ज़मीन मुंहिंजे नाले कर। ऐं इन्हनि जो फॾो ज़मीन ते इहो थियलु आहे। तव्हां ॾिठो त कुटको मिलियो अब्बास गुल खे, यानी इहो हिकु ॿिनि जो जहिड़ो थियो। ऐं एस भट्टी सां बि वरी अब्बास गुल खे विड़हायो वियो, घणो कुझु कयो वियो। दोस्तो इहे हिकु ॿिए सां विड़हाए साईं सरदार, अक्सर सिंध में ईअं कंदा आहिनि, हिकु ॿिए खे विड़हाए सरदार जेका वॾेरा हूंदा आहिनि पोइ ज़मीनूं पंहिंजे नाले कराए वठंदा आहिनि। इहो चकर में ईअं थियो आहे। ऐं हाणे जेको आहे ड्रामो ईअं दिलचस्प बणिबो वेंदो, अॻिते थींदो वेंदो। इहो तव्हांजे लाइ असांजे लाइ सम्झाइणी आहे त बाबा माण्हू तव्हांखे ईअं विड़हाईंदा आहिनि, ऐं जेको पीउ माउ जो क़दुरु न कंदो आहे उन सां बि इहो असरु थींदो आहे। ऐं जेके ससु जी क़दुरु, ससु ऐं सहुरे जी माई क़दुरु न कंदी आहे उन सां बि अहिड़ो असरु थींदो आहे। इहो तव्हां असांजे लाइ हिकु सम्झाइणी आहे। जेका मर्द ऐं औरतूं ॾिसी रहियूं आहिनि उन्हनि जे लाइ सम्झाइणी हिन ड्रामे में ॾिनी वई आहे। ड्रामो ज़बरदस्त आहे, तमामु बहितरीनु। मूंखे अब्बास गुल जो करेक्टर ॾाढो वणियो। अहिड़ो करेक्टर पहिरियों के असांजे सिंधी ड्रामे में न आयो आहे, हिन में ॾेखारियो वियो आहे। मां ईअं न चवंदुमि त इहो बदतमीज़ी करे थो, बदतमीज़ी माण्हू कंदा आहिनि, उन्हनि खे सम्झाइणी ॾिए थो पियो अब्बास गुल उडाणो, जेको उनखे करेक्टर हुसैन शेख ॾिनो आहे। इन जो डायरेक्टर त हुसैन शेख आहे, जेको ड्राइवर आहे साईं सरदार जो, उहो वरी जेको आहे सरदार जी भेण सां इश्क करे रहियो आहे। चंद ॾींहंनि खां पोइ तव्हां ॾिसिजो इहो इश्क बि ज़ाहिर थींदो। साईं सरदार वरी गुस्से वारो माण्हू आहे, वॾो कावड़ील माण्हू आहे, पंहिंजी भेण ते बि कावड़ करे थो, ॿियनि ते बि। ऐं साईं निसार शाह खे काफ़ी अरसे खां पोइ वरी अहिड़ो करेक्टर ॾिनो वियो आहे। न त हर जाइ ते वॾेरो हूंदो आहे, लेकिन सुठो वॾेरो हूंदो आहे हर ड्रामे में। हिन चकर वरी पुराणी फिल्मुनि वांगुरु जीअं शुरू में जेका साईं सरदार जेको आहे साईं निसार शाह खे रोल ॾिनो वेंदो, हिन ड्रामे में वरी ओहिड़ो रोल ॾिनो वियो आहे ज़ालिम वारो। ऐं जेको मज्जू लाड़ा उहो शैतान कमदार आहे, बेकार कमदार आहे। उहो वरी इहे इश्क करे थो, स्कूलनि में घिरे थो। तव्हां ॾिठो उहो वरी हाणे शादी जा जेका ख़्वाब ॾिठा आहिनि उन उहो एस भट्टी खे विड़हाइण जे चकर में आहे त वरी जीअं मां शादी कयां। ऐं मतिलबु घणो कुझु हर कंहिंजो पंहिंजी हिकिड़ी सोच हली रही आहे। हक़ीक़त पुछो ड्रामो सीरियल ड्रामो आहे, नंढो ड्रामो आहे, पर ड्रामो अहिड़ो ज़बरदस्त ड्रामो आहे, अहिड़ो मज़ो कंदो अॻिते हली जो मां तव्हांखे छा चंड ग्रहण जी तारीफ़ कयां। ऐं चंड ग्रहण तव्हांजो मतिलबु ई सम्झी वञो त ड्रामो केॾो भलो हूंदो ऐं अॻिते हली केॾो ई VIP थियण वारो आहे। हिकिड़े दोस्त मुंहिंजे लिखियो त यार आज़म महंगल इन में आहे। बाबा आज़म महंगल चंड ग्रहण में न आहे, इरफान शेख आहे। इरफान शेख खे वरी ॾिठो तव्हां हिकिड़ी तालीम मतिलबु वठे थो, पढ़े थो, छोकिरी सां इश्क करे थो, ऐं उहो बि बदनाम थी चुको आहे। इहो बि हिकु भंडण उथण वारो आहे। साईं सरदार जो मतिलबु माण्हू हुजे ऐं इरफान शेख, ऐं वरी उन सां इहो हशर थिए। हिकु ॾुबड़ो हमरा जेको धिका ॾिना उन तव्हां ॾिठो हूंदो। उन चंड जो नालो बि वरी शाहिद आहे, मुंहिंजो बि शाहिद आहे, उनजो बि शाहिद आहे। पर हू जेको आहे मरे थो मार पोइ असांजो नालो ख़राबु थो करे पियो। बहरहाल धूड़ पए पाण ॼाणे उनजो मसइलो आहे। ऐं हलूं था दोस्तो, जेको आहे कमेंट पहिरियों पढ़ी वठूं। तव्हांजे जेका कमेंट आया आहिनि हिन फ़ोन में मां रखिया आहिनि स्क्रीनशॉट कढी। रजब अली भट्टी कमेंट कयो आहे, माशा अल्लाह भाई नाइस, वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि असांजे। ऐं शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई लिखियो आहे त शायदि ज़बरदस्त जियो अब्बास गुल ड्रामे में हुजे हा तमामु सुठो। चए थो दुलाब ड्रामे में अब्बास गुल हुजे हा तमामु सुठो। अञा इहो अॻिते हली थी सघे थो, असांजे हथ में न आहे। बाक़ी इरफान शेख त आहे ऐं आज़म महंगल मेन हीरो आहे उन ड्रामे में। इहे जेका बि कमेंट आया आहिनि तव्हांजा मां शामिलु कंदुसि ऐं जवाब बि तव्हांखे ॾींदो वञा थो पियो। दोस्तो जवाबु ॾियणु असांजो कमु आहे। ऐं बिलाल शेख लिखियो आहे, अब्बास गुल सुठो अदाकार आहे पर दुलाब ड्रामे में हुजे हा। हे बि ईअं थो लिखे, अदा हुजे हा भली ॻाल्हि हुई, फ़िलहालु त हुनजो आसिरो घटि आहे। ऐं फज़ल वसण लिखियो आहे, इहे वरी बदतमीज़ी वारा कमेंट, पर अहिड़े माण्हुनि खे छा कजे। इम्तियाज़ अली नेहड़ियो लिखे थो दुलाब सिंधी, मतिलबु हुन कमेंट अधु लिखियो आहे।
ममताज़ सुलंगी लिखियो आहे त ड्रामो कॾहिं हलंदो दुलाब ड्रामे जे बारे में लिखियो अथई इहो कॾहिं हलंदो इन करे महीनो अधु देरि हाली इन जो अञा शूटिंग हली रही आहे। ऐं मोहम्मद इक़बाल लिखियो आहे इंडिया खां कमेंट कयो आहे मोहम्मद इक़बाल दा वॾी महिरबानी असांजो सब्सक्राइबर इंडिया जो आहे चए थो वालेकुम सलाम कैसे हो। ऐं दुलाब ड्रामे में अब्बास गुल आहे न अदा दुलाब ड्रामे में अब्बास गुल फ़िलहालु ज़ाहिर न आहे थियो अॻिते ॾिसूं जेको आहे इहो कमेंट इंडिया खां जेको कयो उनजी वॾियूं महिरबानियूं दोस्त जूं। ऐं नोनी अली दिलि मोकिलिया काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं। ऐं जेको आहे दोस्तो अॻिते हलूं था लशारी साहिबु लिखे थो दुलाब जो सीज़न 2 यानी ज़हर ज़िंदगी जो सीज़न 2 अदा वॾियूं महिरबानियूं। अमीन चाखड़ो लिखे थो रबन दुलाब में आहे रबन माना दुलाब में आज़म मेंगल जे नाले चए थो अदा रबन आज़म मेंगल साॻी ॻाल्हि आहे इहो उते आहे ऐं ज़बरदस्त करेक्टर मेन हीरो ई रबन आहे। ऐं ॿियो लिखियो आहे ग्रीन नेचर इन्हनि जो पंहिंजो को चैनल आहे इन लिखियो आहे दुलाब ड्रामो सिंध टीवी ते हलंदो कंफर्म 300 एपिसोड आहिनि माना इहो चए थो सिंध टीवी ते दुलाब ड्रामो हलंदो इहो त मूंखे बि ख़बर आहे मां सभ खां पहिरियों अपडेट मूं ॾिनी सिंध टीवी जो चैनल आहे ड्रामो आहे इहो वरी चए थो 300 किस्तां आहिनि उहो चए थो ग्रीन नेचर वारो आदा साईं इहा कंफर्म असां ताईं न आहे थी अञा ताईं असां नथा चई सघूं तव्हां चओ था त भली चओ वधीक ख़ुदा ख़बर जॾहिं हलंदियूं ख़बर पवंदी अॻिते। उन्नड़ अली किंग दिलि मोकिलिया आहिनि महिरबानियूं असलम नोहरियो साहिबु दिलि मोकिलिया आहिनि वॾियूं महिरबानियूं। ऐं ग्रीन नेचर ते वरी कमेंट कयो आहे तकरार ड्रामे जो 2 पार्ट ईंदो या न यानी 2 पार्ट तकरार ड्रामे यानी ॿियो सीज़न चवे थो अदा ॾिसूं कमेंट त माण्हू ॾाढा करनि था ख़ुदा ख़बर ईंदो या न इहा उन्हनि ख़बर आहे। अॻिते हलूं था ॾिसूं त बक़ाया वरी कमेंट जेका बि दोस्त जा पिया आहिनि वॾा ईंदा आहिनि स्क्रीन शॉट तस्वीरूं व्हाट्सअप ते त हेठि मथे थी था वञनि अदा काफ़ी कमेंट आया आहिनि। असद कुरैशी जे बारे में बि हिकु दोस्त कमेंट कयो आहे इहो कल्ह मूं पढ़ियो। हिकु दोस्त लिखियो आहे हसन नदीम अदा मूंखे सिर्फ़ु रिहाना खोखर जे चैरेक्टर जो नालो मालूम आहे महिरबानी करे बाक़ी चैरेक्टर का रियल नाम ॿुधायो यानी अदा सिर्फ़ु हाणे कहिड़े ड्रामे जे नाले चए थो हे रिहाना खोखर जे नाले चए थो मूंखे आहे महिरबानी चए थो हे सीरियल पंहिंजा परावा अदा इहो पुराणो सीरियल आहे पंहिंजा परावा हिन दोस्त नदीम हसन लिखियो आहे त इन जो जेको आहे न सभई अदाकारनि जा नाला रियल ॿुधायो ऐं ड्रामे वारा बि ॿुधायो पंहिंजा परावा मां कोशिशि कंदुमि मां लिस्ट उहा कढी अचां ॾिसणो पवंदो पुराणो ड्रामो आहे इहो जे न त वरी नेक्स्ट एपिसोड में जेको आहे न इहो मां तव्हांजा जवाब शामिलु करे छॾींदुसि। ऐं ज़ुरूद्दीन दिलि मोकिलिया आहिनि महिरबानी ज़ुरूद्दीन कलमाती बलोच वॾी महिरबानी नवीद दर्स दिलि मोकिलिया आहिनि वॾी महिरबानी एके वलोग लिखियो आहे मूसा है मूसा न आहे अदा फ़िलहालु न आहे चए मूसा जे चए थो दुलाब में मूसा आहे पक न आहे फ़िलहालु त हुजियात ज़ाहिर थिए आहे मूसा पर अञा मूसा जो को आसिरो कोन आहे अॻिते ख़ुदा ख़बर। ऐं अब्बास गुल ड्रामो हा बसि दोस्तो इहो ई कमेंट हुया मां जेका शामिलु करे छॾिया। उमेदु आहे वीडियो तव्हांखे ॾाढो सुठो लॻो हूंदो जे वीडियो तव्हां ॾिठो आहे सी ताईं तव्हांखे वीडियो कीअं लॻो उन जे बारे में ज़रूरु ॿुधाइजो। तव्हांजा जेका कमेंट हुजनि कमेंट में क़ीमती राय ॾींदा असां अॻी एपिसोड में वरी शामिलु कंदासीं। चंड ग्रहण तव्हांखे केतिरो वणियो मूंखे इहे कमेंट में ज़रूरु ॿुधायो मूंखे इंतज़ारु आहे चंड ग्रहण मूंखे त ॾाढो वणियो तव्हांखे केतिरो वणियो तव्हांजे बारे में छा राय रखो था महिरबानी करे चंड ग्रहण जे बारे में सभु कमेंट कयो हिन वीडियो खे लाइक करे दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं ॾिसो था वॾा वॾा अदाकार बि अची असांजा वीडियो ॾिसनि था कमेंट करनि था कल्ह वारे वीडियो में मां ॿुधायो नालो बि खयो महिरबानी करे तव्हां बि अॻिते शेयर कयो ऐं तव्हां बि कमेंट कयो तव्हांजा कमेंट बि जीअं अदाकार पढ़नि ऐं जेका तव्हांजी राय हुजे शामिलु कंदासीं। ॾिसो न इंडिया खां बि कमेंट अचनि था असांजे मतिलबु सब्सक्राइबरनि जा उन्हनि जी वॾियूं महिरबानियूं ऐं लाइक शेयर कंदा दिलि में यादि रखंदा शायदि ख़ुशि विलाग खे ऐं शायदि ख़ुशि ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़। जेको पंहिंजे पीउ माउ जो क़दुरु न कंदो आहे ठोकरूं खाईंदो आहे ठोकरूं खाइण खां बाद सुधरी ईंदो आहे अब्बास गुल सां बि ईअं थींदो। साईं सरदार जेको ज़मीन वठणु चाहे थो हो वरी अंगूठा हण अब्बास गुल वरी पंहिंजे पीउ माउ खे चए थो अंगूठा हणी ॾियो उनजी घरवारी बि चए थी हिते अंगूठा हणी ॾियो ज़मीन मुंहिंजे नाले कर ऐं साईं सरदार चए थो ज़मीन मुंहिंजे नाले कर ऐं इन्हनि जो फॾो ज़मीन ते इहो थियलु आहे तव्हां ॾिठो त कुटको मिलियो अब्बास गुल खे यानी इहो हिकु ॿिनि जो जहिड़ो थियो ऐं एस भट्टी सां बि वरी अब्बास गुल खे विड़हायो वियो घणो कुझु कयो वियो दोस्तो इहे हिकु ॿिए सां विड़हाए साईं सरदार असां अक्सर सिंध में ईअं कंदा आहिनि हिकु ॿिए खे विड़हाए सरदार जेका वॾेरा हूंदा आहिनि पोइ ज़मीनूं पंहिंजे नाले कराए वठंदा आहिनि इहो चकर में ईअं थियो आहे
ऐं हाणे जेको आहे ड्रामो ईअं दिलचस्प बणिबो वेंदो, अॻिते थींदो वेंदो। इहो तव्हांजे लाइ असांजे लाइ सम्झाइण ई आहे त बाबा माण्हू तव्हांखे ईअं विड़ाईंदा आहिनि, ऐं जेको पीउ माउ जो क़दुरु न कंदो आहे उन सां बि इहो असरु थींदो आहे। ऐं जेके सस जी क़दुरु, ससु ऐं सहुरे जी माई क़दुरु न कंदी आहे उन सां बि अहिड़ो असरु थींदो आहे। इहो तव्हां असांजे लाइ सम्झाइण ई आहे। जेका मर्द ऐं औरतूं ॾिसी रहियूं आहिनि उन्हनि जे लाइ सम्झाइण ई ड्रामे में ॾिनी वई आहे। ड्रामो ज़बरदस्त आहे, तमामु बहितरीनु। मूंखे अब्बास गुल जो करेक्टर ॾाढो वणियो। अहिड़ो करेक्टर पहिरियों के असांजे सिंधी ड्रामे में न आयो आहे, हिन में ॾेखारियो वियो आहे। मां ईअं न चवंदुमि त इहो बदतमीज़ी करे थो, बदतमीज़ी माण्हू कंदा आहिनि, उन्हनि खे सम्झाइण ई ॾिए थो पियो अब्बास गुल उडाणो, जेको उनखे करेक्टर हुसैन शेख ॾिनो आहे। इन जो डायरेक्टर त हुसैन शेख आहे, जेको ड्राइवर आहे साईं सरदार जो, उहो वरी जेको आहे सरदार जी भेण सां इश्क करे रहियो आहे। चंद ॾींहंनि खां पोइ तव्हां ॾिसो इहो इश्क बि ज़ाहिर थींदो। साईं सरदार वरी गुस्से वारो माण्हू आहे, वॾो कावड़ील माण्हू आहे, पंहिंजी भेण ते बि कावड़ करे थो, ॿियनि ते बि। ऐं साईं निसार शाह खे काफ़ी अरसे खां पोइ वरी अहिड़ो करेक्टर ॾिनो वियो आहे। न त हर जाइ ते वॾेरो हूंदो आहे, लेकिन सुठो वॾेरो हूंदो आहे हर ड्रामे में। हिन चकर वरी पुराणी फिल्मुनि वांगुरु जीअं शुरू में जेका साईं सरदार जेको आहे साईं निसार शाह खे रोल ॾिनो वेंदो, हिन ड्रामे में वरी ओहिड़ो रोल ॾिनो वियो आहे ज़ालिम वारो। ऐं जेको मज्जू लाड़ा उहो शैतान कमदार आहे, बेकार कमदार आहे। उहो वरी इहे इश्क करे थो, स्कूलनि में घिरे थो। तव्हां ॾिठो उहो वरी हाणे शादी जा जेका ख़्वाब ॾिठा आहिनि उन ओ एस भट्टी खे विढ़ाइण जे चकर में आहे त वरी जीअं मां शादी कयां। ऐं मतिलबु घणो कुझु हर कंहिंजो पंहिंजी हिकिड़ी सोच हली रही आहे। हक़ीक़त पुछो ड्रामो सीरियल ड्रामो आहे, नंढो ड्रामो आहे, पर ड्रामो अहिड़ो ज़बरदस्त ड्रामो आहे, अहिड़ो मज़ो कंदो अॻिते हली जो मां तव्हांखे छा चंड ग्रहण जी तारीफ़ कयां। ऐं चंड ग्रहण तव्हांजो मतिलबु ई सम्झी वञो त ड्रामो केॾो भलो हूंदो ऐं अॻिते हली केॾो ई VIP थियण वारो आहे। हिकिड़े दोस्त मुंहिंजे लिखियो त यार आज़म मंगल इन में आहे। बाबा आज़म मंगल चंड ग्रहण में न आहे, इरफान शेख आहे। इरफान शेख खे वरी ॾिठो तव्हां हिकिड़ी तालीम मतिलबु वठे थो, पढ़े थो, छोकिरी सां इश्क करे थो, ऐं उहो बि बदनाम थी चुको आहे। इहो बि हिकु भंडण उथण वारो आहे। साईं सरदार जो मतिलबु माण्हू हुजे ऐं इरफान शेख, ऐं वरी उन सां इहो हशर थिए। हिकु ॾुबड़ो हमरा जेको धिका ॾिना उन तव्हां ॾिठो हूंदो। उन चंड जो नालो बि वरी शाहिद आहे, मुंहिंजो बि शाहिद आहे, उनजो बि शाहिद आहे। पर हू जेको आहे मरे थो मार पोइ असांजो नालो ख़राबु थो करे पियो। बहरहाल धूड़ पए पाण ॼाणे, उनजो मसइलो आहे। ऐं हलूं था दोस्तो, जेको आहे कमेंट पहिरियों पढ़ी वठूं। तव्हांजे जेका कमेंट आया आहिनि हिन फ़ोन में मां रखिया आहिनि स्क्रीनशॉट कढी। रजब अली भट्टी कमेंट कयो आहे, माशाअल्लाह भाई नाइस, असां वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि असांजे। ऐं शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई लिखियो आहे त शायदि ज़बरदस्त जियो अब्बास गुल ड्रामे में हुजे हा तमामु सुठो। चए थो दुलाब ड्रामे में अब्बास गुल हुजे हा तमामु सुठो। अञा इहो अॻिते हली थी सघे थो, असांजे हथ में न आहे। बाक़ी इरफान शेख त आहे ऐं आज़म मंगल मेन हीरो आहे उन ड्रामे में। इहे जेका बि कमेंट आया आहिनि तव्हांजा मां शामिलु कंदुसि ऐं जवाब बि तव्हांखे ॾींदो वञा थो पियो। दोस्तो जवाबु ॾियणु असांजो कमु आहे। ऐं बिलाल शेख लिखियो आहे अदा अब्बास गुल सुठो अदाकार आहे, पर दुलाब ड्रामे में हुजे हा। हे बि ईअं थो लिखे, अदा हुजे हा भली ॻाल्हि हुई, फ़िलहालु त हुनजो आसिरो घटि आहे। ऐं फज़ल वसण लिखियो आहे, इहे वरी बदतमीज़ी वारा कमेंट, पर अहिड़े माण्हुनि खे छा कजे। इम्तियाज़ अली नेहड़ियो लिखे थो दुलाब सिंधी, मतिलबु हुन कमेंट अधु लिखियो आहे। मुमताज़ सुलंगी लिखियो आहे त ड्रामो कॾहिं हलंदो, दुलाब ड्रामे जे बारे में लिखियो अथई, इहो कॾहिं हलंदो। इन करे महीनो अधु देरि आहे, हाली इन शूटिंग हली रही आहे। ऐं मोहम्मद इक़बाल लिखियो आहे इंडिया खां कमेंट कयो आहे। मोहम्मद इक़बाल दा वॾियूं महिरबानियूं, असांजो सब्सक्राइबर इंडिया जो आहे। चए थो वालेकुम सलाम कैसे हो। ऐं दुलाब ड्रामे में अब्बास गुल आहे न अदा, दुलाब ड्रामे में अब्बास गुल फ़िलहालु ज़ाहिर न आहे थियो। अॻिते ॾिसूं जेको आहे इहो कमेंट इंडिया खां जेको कयो उनजी वॾियूं महिरबानियूं दोस्त जूं। ऐं नोनी अली दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं। ऐं जेको आहे दोस्तो अॻिते हलूं था। लशारी साहब लिखे थो दुलाब जो सीज़न 2 यानी ज़हर ज़िंदगी जो सीज़न 2, अदा वॾियूं महिरबानियूं। अमीन चाखड़ो लिखे थो रबन दुलाब में आहे, रबन माना दुलाब में आज़म मंगल जे नाले चए थो। अदा रबन आज़म मंगल साॻी ॻाल्हि आहे, इहो उते आहे ऐं ज़बरदस्त करेक्टर, मेन हीरो ई रबन आहे। ऐं ॿियो लिखियो आहे ग्रीन नेचर, इन्हनि जो पंहिंजो को चैनल आहे, इन लिखियो आहे दुलाब ड्रामो सिंध TV ते हलंदो, कंफर्म 300 एपिसोड आहिनि। माना इहो चए थो सिंध TV ते दुलाब ड्रामो हलंदो। इहो त मूंखे बि ख़बर आहे, मां सभ खां पहिरियों अपडेट मूं ॾिनी सिंध TV जो चैनल आहे ड्रामो आहे इहो। वरी चए थो 300 किस्ता आहिनि, उहो चए थो ग्रीन